असां इन टाइम साहिल थाणे में मौजूद आहियूं, जिते जेको आहे गुज़िरियल राति डीपीओ रहीमयार ख़ान आहे इरफान समूह जे भाउ इमरान समूह जे घर में चोरी जी वारदात पेश आई आहे, जंहिंमें उन्हनि जी मुद्दईयत में जेको केस आहे उहो हिते दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त केस जेको आहे अण सुञातल जवाबदारनि जे ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो, जॾहिं त एफआईआर में जेको आहे मोबाइल फ़ोन लैपटॉप ऐं ॿियो सामान जेको आहे ॼाणायो वियो आहे। जॾहिं त इन हवाले सां जॾहिं हिते पहुतासीं त पुलिस ज़रियनि सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो चवणु आहे त केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ जेकी ॻोल्हा आहे उहा शुरू कई वई आहे। जॾहिं त गुज़िरियल राति इहो वाक़ियो पेश आयो, जॾहिं त इन हवाले सां जेको आहे डीपीओ रहीमयार ख़ान इमरान इरफान समूह आहे उनजे भाउ जे घर में इहो चोरी जी वारदात पेश आई आहे, जंहिंमें उनजो पुलिस ज़रियनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि जो दरवाज़ो खुलियल हुयो, जंहिंमें दरवाज़े खुलण खां पोइ जेके जवाबदार हुया उहे घर में अंदरि दाख़िल थिया। दाख़िल थियण खां पोइ जेके मुख़्तलिफ़ सामान उहे खणी करे उतो फ़रार थी विया आहिनि। जॾहिं त इन हवाले सां हिते जॾहिं पहुतासीं त पुलिस जे आला अमलदारनि सां हिते असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई, ऐं इन हवाले सां जेको केस आहे उहो दाख़िल कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ रुखनि सां जेकी केस जी जांच आहे उहा शुरू कई वई आहे। पुलिस जो आला अमलदारनि जो चवणु आहे त जल्द जेके चोरी में मुलविस जवाबदार उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। इन हवाले सां इमरान अली जी मुद्दईयत में जेको केस आहे उहो बि साहिल थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जल्द जेके जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार कया वेंदा। पुलिस पारां सीसीटीवी जे ज़रिए जेकी जवाबदारनि जी सुञाणप कई पई वञे, सीसीटीवी जे ज़रिए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। जॾहिं त साहिल पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे जेकी वतकीर जांच आहे उहा शुरू कई वई आहे। जी।